أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فإن طلقها فلا تحل له من بعد حتى تنكح زوجا غيره، فإن طلقها فلا جناح عليهما أن يتراجعا إن ظنا أن يقيما حدود الله، وتلك حدود الله يبينها لقوم يعلمون. وإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فأمسكوهن بمعروف أو سرحوهن بمعروف، ولا تمسكوهن ضرارا لتعتدوا، ومن يفعل ذلك فقد ظلم نفسه. ولا تتخذوا آيات الله هزوا واذكروا نعمة الله عليكم وما أنزل عليكم من الكتاب والحكمة يعظكم به، واتقوا الله واعلموا أن الله بكل شيء عليم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मर्दनि खे तंबीह कंदे फरमायो हो त तलाक ॾियण जे मुतालिक़ असां तव्हांखे हिकु तरतीब तालीम ॾियूं था, तरतीब वार सेखारियूं था। जीअं मुहबत ऐं शौक़ जज़्बे सां निकाह कयो अथव, गॾु रहण जो हिकु अज़म दिलि जे अंदरि रखियो हुयव, पोइ जे हाणे बिल इत्तिफ़ाक़ तव्हांजी जोड़ी पाण में नथी हली सघे ऐं तव्हां हिक ॿिए खां जुदा थियणु चाहियो था त पोइ असांजे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ तव्हांखे जुदा थियणो पवंदो। जल्दबाज़ी न कबी, इख़्तिलाफ़ ज़रा असांजे ॿुधायल अंदाज़ में हल कबो। नफ़रत अंगेज़ी ॿिन्हिनि ख़ानदाननि जे दरमियान अगरि वधी वई त खूनरेज़ीअ जी तरफ़ हली वेंदी, इंतिहाई नफ़रत वधी वेंदी। इन जे करे असां तव्हांखे ॿुधायूं था त तलाक बसि हिकिड़ी ॾींदा कयो, बसि जे नथा मुड़ो न पोइ खणी ॿ, वधीक न ॾींदा कयो। हिकु त कावड़ जी हालत में तलाक ॾियो न, दिमाग़ थधो थियो पोइ, पर अक्सर करे कावड़ में था ॾेई वञनि। थधो दिमाग़ थिए पोइ हिकिड़ी तलाक ॾियो, उन में तव्हांजो फ़ाइदो आहे ॿिन्ही जोड़ियुनि जो। इज़त जे दौरान जेकॾहिं तव्हां ठही था वञो, अहसासु पैदा थिए थो त रुजू करण जो तव्हांखे हक़ु आहे, रुजू करे सघो था, वरी पाण में ठही वेंदो। चलो जेकॾहिं न मुड़ियो त भला ॿ ॾेई छॾिजो, वधीक न। ॿिनि तलाकुनि जे ॾियण खां पोइ बि इज़त जे दौरान जेकॾहिं तव्हां रुजू कयो त रुजू करे सघो था नए निकाह सां। 3 तलाकूं जेकॾहिं ॾींदव न पोइ यादि रखो कोन जुड़ी सघंदव। 3 तलाकुनि जो हक़ु इस्तेमालु कयो ई न, हक़ु तव्हांखे आहे, इस्तेमालु न कयो। हितां क़ुर पाक हिकिड़ो उसूल सेखारे छॾियो त केतिरियूं ई दुनिया जे ज़िंदगीअ में अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिन में मर्दनि खे औरतुनि खे काफ़ी सारा हक़ हूंदा आहिनि, पर पंहिंजे हक़नि हुक़ूक़नि खे इस्तेमालु न बि कबो आहे, छॾे ॾिबो आहे। पावर हूंदो आहे पर इस्तेमालु न कबो आहे। इस्तेमालु कबो आहे त नुक़सानु जेको थींदो आहे उहो इंतिहाई घणो थींदो आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयतुनि में इहा तंबीह थधे रहण वारी बयानु फरमाई। अॼोकिन आयतुनि में उन सूरत जो बयानु कयो आहे जेकॾहिं तव्हां तलाकूं 3 ॾेई छॾियूं त। हाणे यादि रखो तव्हांजे हथ में कुझु बि न रहियो आहे। असांजे ॾिनल अख़्तियारात खे तव्हां हिक ई धड़क में इस्तेमालु करे छॾियो। हाणे तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी कसर बाक़ी तव्हां न छॾी आहे। हाणे तव्हांखे इजाज़त कान्हे त उन औरत सां वीहर निकाह करे सघो, न थींदो। बसि फला तहिल्लु लहू मिन बादु हत्ता तनकिह ज़ौजन गैरह। इहा औरत तोखे निकाह में मिली हुई, एहतियात न कयो तो ऐं ॿई हिक ॿिए सां न जुड़ी सघियो, तलाकूं 3 ॾेई छॾियव, हाणे इहा न मिलंदी। बसि
हाँ जेकॾहिं वरी पाण में गॾु रहणु चाहियो था त ज़रा तुंहिंजी गैरत खे झटके ॾियण जे लाइ अल्लाह ताला फरमायो त हिकिड़ी सूरत असां रखूं था। उहा कहिड़ी? गैर मर्द सां हिन जो निकाह थिए उनखे ॾेई छॾियो बसि, उनजी आहे घरवारी आहे, ज़ाहिर आहे निकाह जो थियो त उनजी आहे। कंहिं बि क़िस्म जो हुन सां शर्त वग़ैरह न कयो त तूं हिनखे वरी राति गुज़ारे पोइ वरी हिनखे तलाक ॾींदे या असांजे मर्ज़ीअ ते तोखे निकाह थिए थो त असांजे मर्ज़ीअ ते छॾींदे, न बसि उनखे पाण खे ॾेई छॾियो, उनजी मर्ज़ी आहे। पंहिंजे ज़िंदगीअ में हलंदे हलंदे जे ठही था वञनि त ठीकु आहे, नथा ठहनि ऐं उन जे करे पंहिंजे कंहिं बि ॻाल्हि में वरी का अहिड़ी अणत बणत थी पई ऐं उन मर्द औरत खे वरी तलाक ॾिनी, हाणे इन ॿिए मर्द वटां बि तलाक अचण खां पोइ इहा औरत वरी इज़त गुज़ारींदी 3 माह वारे जे अमल हूंदुसि त जेसिताईं ॿार ॼमे, 3 माह वारियूं इज़त गुज़ारींदी। इज़त गुज़ारण खां पोइ वरी उन साॻे मर्द खे इहा औरत मिली सघे थी जंहिं हिनखे पहिरियां तलाक ॾिनी हुई। इहो हिनजे गैरत खे ज़रा धचके ॾियण जे लाइ त घरवारी त तुंहिंजी आहे पर निकाह त ॿिए जॻह तां थी करे हुतां पंहिंजे ज़िंदगीअ जा ऊच नीच जा ॾींहं गुज़ारे आई आहे। पोइ अहिड़े इंसान खे सोचण जो हिकिड़ो वॾो मक़ाम आहे हिते त जेकॾहिं न मूंखे वापसि ई मोटाइणी आहे इहा औरत त पहिरियां ई तलाक न ॾिजे न, पहिरियां ई इहा बर्दाश्त कजे न त जहिड़ी तहिड़ी मूंखे इहा चङी आहे, पर ॿिए खे निकाह करे ॾिजे पोइ वरी उन वटि पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे मर्ज़ी आज़ादी सां गुज़ारे, पोइ वरी जॾहिं उहो नाराज़ थिए कंहिं ॻाल्हि तां, जे न थिए त बसि नाराज़ थियो वरी तलाक ॾिनई, पोइ वरी इज़त गुज़ारे, पोइ साॻे मुड़ुस ॾे एॾा रुसवाईअ जा मामला गुज़ारे पोइ जो उहा औरत वरी निकाह में करे हिन खां पहिरियां ई न ॾे तलाक। इहे लफ़्ज़ क़ुर पाक में अल्लाह ताला बयानु करे मर्दनि खे सेखारे छॾियो त हिकु दफ़ो जेका जोड़ी जुड़ंदी आहे ॿीहर ओड़ी जोड़ी न ठहंदी आहे, यादि रखिजो। ॿीहर जोड़ी साॻी ॿीहर जोड़ींदव त पोइ तव्हांखे ईअं धचका ईंदा, इज़तूं मजरो थींदियूं तव्हांजूं। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जो हक़ इस्तेमालु कयो ई न, अथव हक़ तव्हांखे ज़रूरु पर इस्तेमालु न कयो। हाणे हिते जेकॾहिं को इंसान चवे थो त इन ॻाल्हियुनि में ॾाढी ॾुखियाई आहे, 3 तलाकूं ॾिजनि न, जे ॾिजी थियूं वञनि त पोइ उहा औरत वरी साॻे मर्द वटि नथी रही सघे, वरी जॾहिं ॿिए मर्द वटि निकाह करे हल पोइ जॾहिं उहो छॾे, शर्त बि न कबो हुन सां छॾण जो, जॾहिं उहो छॾे पोइ वरी इज़त गुज़ारे वरी पोइ मोटे, ईअं ई करे छॾिबो बसि। ठीकु आहे, अल्लाह तबारक व तआला फरमायो यादि रखो फला जुनाह अलैहिमा अन यतराजआ इन ज़न्न अन युक़ीमा हुदूद अल्लाह। इहो ॿियो भेरो तव्हांखे इहा औरत निकाह में असां तॾहिं था ॾियूं जॾहिं शर्त इहा त तव्हां हाणे असांजे बयानु कयल हदनि हुदूदनि खे क़ाइमु रखी सघंदव। ईअं न त वरी बि हिक ॿिए खे ज़लील कयो, ईअं न त मर्द वरी हिन औरत सां निकाह करे पोइ रही खुई कसर का रहियल हुजेसि त मूंसां अहिड़ियूं अहिड़ियूं जुठियूं कयूं हुई, उहा जुठ वरी मां कयांसि, ओड़ो छितो कयांसि, बेइज़तो कयांसि, वरी बि अहिड़ो निकाह वठी करे उहा कसर कढांसि। यादि रखो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि तव्हांजो सोच ऐं फ़िक्र आहे, वतिलक हुदूदुल्लाह युबय्यिनुहा लिक़ौमिन यअलमून, इहे असांजो बयानु कयल हदूं आहिनि, असांजे हदुनि खां जेको टपंदो यादि रखो उहो ज़ालिम थींदो। ज़ालिम थी पियो त असां मज़लूम जा साथी बणिजी करे ज़ालिम खां बदिलो वठंदा आहियूं, असांजे बदिले वठण जो तरीक़ेकार अजीब हूंदो आहे। हिते फरमाई साॻियो ई दड़को ॾींदे वतिलक हुदूदुल्लाह युबय्यिनुहा लिक़ौमिन यअलमून, जेके सम्झ रखनि था, जेके ॼाण वारा आहिनि न सियाणा, असां अहिड़नि सियाणनि जे लाइ समझदार क़ौम जे लाइ क़ुर पाक जे अंदरि पंहिंजूं हदूं चिटियूं बयानु करे छॾियूं आहिनि, जंहिंमां सम्झ में आयो त क़ुर जी तालीम सियाणनि माण्हुनि जे लाइ, चरियो त हूअं ई वीचारो तालीम खां बेख़बर आहे न, गाफ़िल आहे। सियाणो माण्हू क़ुर पाक जे तालीम खे सम्झंदो आहे, पोइ हुन ते अमल बि कंदो आहे। पोइ हाणे इहो 3 मरहलो तलाक वारो गुज़रियो, ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो हाणे 3 दफ़े बि तलाक खां पोइ ॿिए मुड़ुस वटि वई आहे, उन वटि रही आहे, वरी उतां तलाक मिली अथसि, वरी हाणे साॻे पहिरें मुड़ुस वटि वञे थी त अल्लाह ताला फरमायो वइज़ा तल्लक़्तुमुन निसा फबलगन अजलहुन, जॾहिं औरतुनि खे तलाक ॾेई छॾियो, उनजी इद्दत मुद्दत गुज़री वञे त पोइ फामसिकुहुन बिमारूफ़ औ सर्रिहुहुन बिमारूफ़, जेकॾहिं मोटाए पाण वटि रखणु चाहियो था त बि दस्तूर मुताबिक़ सुहिणे नमूने सां, औ सर्रिहुहुन बिमारूफ़, जेकॾहिं छॾणु चाहियो था त बि सुहिणे नमूने सां। इहो साॻियो ई मसइलो हीअं बि चइबो
हिकिड़े माण्हूअ हिकिड़ी तलाक ॾिनी आहे या खणी 2 ॾिनियूं अथई, इद्दत जे दौरान एहसास थी पियो, पाण में जुड़ी विया, हाणे उहो मर्द रुजू करणु चाहे थो, घर वारी साॻी वापसि रखणु चाहे थो, अलाह से उनखे बि सम्झाए पियो त तव्हांजूं जेके ग़लतियूं पहिरियां हुयूं आइंदा न थियनि। इन औरत खे पाण वटि रखो था त बि दुस्तूर मुताबिक़ सुहिणे नमूने सां, जे छॾियोसि था त बि सुहिणे नमूने सां। माना इस्लाम क़ुर पाक सेखारे पियो त झगड़ो आहे ई कोन इस्लाम में। इस्लाम पुरअमन मज़हब आहे। इस्लाम अमन थो सेखारे, प्यार भरियो मोहब्बत भरियो दर्स थो ॾे। वला तुमसिकू नज़र लितातदू, इन्हनि औरतुनि खे वापसि इन जे लाइ न मोटाइजो त उनखे तंग कयो, या उन्हनि ते तव्हां जेके शुरूआत में निकाह वारे ॾींहंनि में मोहब्बत जे बहाने सां उन्हनि ते एहसान कया, उन्हनि ते पाण घोड़ियो पंहिंजो पाण खे, उन्हनि जो बदिलो हिन खां वठो। ज़रूर लितातदू, इन जे करे न रखिजो, न मोटाइजो पाण वटि जो उनखे नुक़सान ॾियो, हद खां टपी वञो। न वमन यफ़अल ज़ालिक फ़क़द ज़लम नफ़्सह, जेकॾहिं इद्दत खां पोइ या इद्दत जे दौरान कंहिं माईअ खे मोटायो आहे, इहो इरादो अथसि त हिन खां रही खुई कसर कढां। वमन यफ़अल ज़ालिक, ईअं जेकॾहिं कंहिं कयो, फ़क़द ज़लम नफ़्सह, पोइ उन पाण ते ॼण ज़ुल्म कयो। वला तत्तख़िज़ू आयातिल्लाहि हुज़ुवा, जंहिं पाण ते ज़ुल्म कयो, ज़ालिम थी पियो, पोइ हाणे ज़ुल्म जो बदिलो त हुन खां ज़रूरु वठिबो। पोइ कहिड़ी तरह सां था वठूं, असां वठंदासीं, वठणु ॼाणींदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला एॾा वॾा दड़का ॾिना ऐं पोइ फरमायूं वला तत्तख़िज़ू आयातिल्लाहि हुज़ुवा, असांजे हिननि आयतुनि खे मज़ाक करे न वठिजो, जीअं पुराणे ज़माने में थींदो हो। जंहिं दौर में ही क़ुर पाक जूं आयतूं नाज़िल थियनि थियूं, उन इब्तिदा इस्लामी दौर में, उन खां बि अञा पहिरियां जाहिलियत वारे दौर में अरब क़ौम जे अंदरि ईअं हूंदो हो त औरतुनि खे हाली तलाक़ूं ॾेई छॾींदा, पोइ वक़्तु मुक़ररु न कंदा, जॾहिं दिलि चाहियो 6 महीना, साल, 2 ॾींहं, 15 ॾींहं, जॾहिं दिलि चाहियो रुजू कंदा, पोइ घर वारे खे वापसि मोटाईंदा, पर हुन सां सुहिणो सलूक न रखंदा, वरी हुनखे बेज़ार कंदा, वरी हुनखे तंग कंदा, वरी हुनखे तलाक ॾींदा जेकॾहिं घणो तंग कंदी त, पोइ वरी हुनखे इद्दत गुज़रण खां पहिरियां वरी हुनखे मोटाईंदा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, जेकॾहिं तव्हांजो मोटाइण इन इरादे सां आहे त हिनखे रही कोई कसर कढूं, ज़लील कयूंसि, बेइज़त कयूंसि, त पोइ यादि रखो जेको ईअं कंदो उहो ज़ालिम थींदो, हुन ॼण पाण सां ज़ुल्म कयो। पोइ औरत थी पई मज़लूम, असां औरत जा साथी बणिजी तव्हां खां हिसाब वठंदासीं। ऐं असांजे हिन बयानु कयल क़ुर पाक जे आयतुनि खे मज़ाक करे न वठिजो। वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम वमा अंज़ल अलैकुम मिनल किताबि वल हिकमति यइज़ुकुम बिह। अल्लाह तबारक व तआला इंसान खे एहसास ॾियाराईंदे फरमायो त अल्लाह ताला जे उन्हनि नेमतुनि खे यादि कयो जेके रब तव्हां ते नेमतूं कयूं आहिनि। वॾे में वॾी नेमत इहा त तव्हांखे इंसान बनाई, इंसान बनायो अथई। पोइ मर्द औरत खे इंसाननि जे जिन्स मां मर्द ऐं औरत माना मुज़कर ऐं मुअनस नर मर्द करे ख़लक़ियईं, जो तव्हां हिकिड़े कानून शरीयत जे सां इज़त ऐं एतिराम सां पाण में गॾु रहो था। नसब ऐं सिलसिलो ख़ानदान बच्चा तव्हांजा बि वधनि था, ॿियनि जानवरनि जा बि वधंदा आहिनि, पर ॿिया जानवर माण्हुनि जे साम्हूं लॻ कंदा वठंदा आहिनि, तव्हांखे इज़त जे पर्दे में ढके छॾियो आहे। ॿियनि जे लाइ कोई कानून कोन हूंदो आहे। साॻी ई बकरीअ रिढ में जो फर पाॾो नर जवान थींदो आहे त साॻी बकरीअ ते चढ़ंदो आहे, साॻी रिढ में हिते चढ़ंदो आहे। तव्हांजे लाइ असां कानून रखियो आहे, कुझु रिश्ता तव्हांजा हराम आहिनि, कुझु हलाल आहिनि, ऐं तव्हांजो इहो पंहिंजे ई ज़रूरत वारो ख़्वाहिश वारो कमु ज़रा पर्दे में, ज़रा इज़त में, ज़रा एतिराम में, ज़रा हिक ॿिए जे ख़ुशि सुलूबीअ सां, ज़रा मोहबत जे नाले सां गुज़रंदो, हिक ॿिए जे मथां क़ुर्बान थियण ऐं मोहबत ऐं निछावर थियण सां गॾु इहे तव्हांखे शयूं हासिलु थींदियूं। पोइ इहे अलाह ताला जो नेमतूं यादि नथा कयो। इंसान बनायईं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत में बनायईं। पोइ वमा अंज़ल अलैकुम मिनल किताब, तव्हांजे मथां ही क़ुर पाक नाज़िल कयईं, जंहिं क़ुर पाक जे ज़रिए तव्हांखे हक़ीक़ी इंसानियत वारी तालीम ॾिनई। तव्हां बेख़बर हो, तव्हांखे ख़बर कोन हुई। पोइ वल हिकम, ऐं हिन क़ुर पाक जे ज़रिए तव्हांखे हिकमत, दानाई, समझदारी, संजीदगी सेखारियईं, अक़ुल बि सेखारियईं, ख़ुदा जी तौहीद बि सेखारियईं, मख़लूक़ात जो क़दुरु ऐं क़ीमत बि सेखारियईं, चर्ये ऐं सियाणे जो क़दुरु बि सेखारियईं, अमीर ऐं ग़रीब जो क़दुरु बि सेखारियईं, सुहिणे ऐं कुझ जो क़दुरु बि सेखारियईं, जवानी ऐं पोड़े जो पोड़प जो क़दुरु बि सेखारियईं, त ईअं ताक़तवर ऐं कमज़ोर हुजण जो क़दुरु बि सेखारियईं। इहे सभु हिकमतूं क़ुर पाक जे अंदरि त बयानु थियल हुयूं, न त तव्हांखे इहा तालीम केरु ॾिया।
याइदुकुम बि, क़ुरान ये तव्हांखे नसीहतूं पियो करे। पोइ रब जे हिन नेमतुनि खे यादि कोन था कयो। वत्तक़ुल्लाह, ख़ुदा खां डिॼी करे ज़िंदगी गुज़ारियो। असांजे ॿुधायल अहकामनि ते अमल कयो। जीअं तव्हां जुड़िया आहियो ख़ुशि सलूबीअ सां, जेकॾहिं नथा हली सघो, टुटणु चाहियो था, त पोइ तव्हांजे टुटण जो तरीक़ो बि ख़ुशि सलूबीअ सां हुजणु घुरिजे। उन में बुज़ुर्गनि फ़क़ीहनि लिखियो आहे, मुहदिसनि लिखियो आहे त औरत खे जॾहिं न मर्द तलाक ॾे त इद्दत पंहिंजे घर में औरत खे गुज़ारणु ॾे। घर जे अंदरि हूंदी त कुझु न कुझु हिननि जो ठहण जो इम्कान वधीक थी पवंदो। माइटनि ॾे हली वई त पोइ चवंदो, हीअ बि चवंदो छॾेसि, उहो बि चवंदी छॾीसि में परे थी वेंदा, पंहिंजे घर में रहाए। छो त ज़ाहिर आहे इद्दत आहे ई हिन मर्द जे नुतफ़े जे निस्बत सां न। जे हिननि 3 माह वारनि में हमल ज़ाहिर थी पियो त साॻियो उन औरत मर्द जी आहे। जेसिताईं ॿार ॼमेसि तेसिताईं इद्दत गुज़ारींदी। पर जेकॾहिं हिननि में हिनखे मर्द खे सख़्तु पंहिंजे घरवारी जी ज़रूरत थी, या घरवारीअ खे मर्द जी ज़रूरत थी पई, घर में हूंदा त जल्दी ठही वेंदा। खाधे पीते में, कंहिं सॾ पंध में, कंहिं कमकार में ज़रूरत पइजे, फलाणी शइ किथे रखी हुअमि खणी ॾे, या फलाणा कागज़, फलाणी ज़रूरत, फलाणा पैसा, फलाणो कपिड़ो, फलाणो सामान, फलाणी शइ किथे पियल आहे, मूंखे खणी ॾे। थोरो बि ॻाल्हायूं त ॼण हिननि तलाक ॾिनी कान, ॼण ठही विया। सभ खां पहिरियों रस्तो इहो त इद्दत मर्द केॾो बि गुस्सो हुजेसि न, पंहिंजे घर में औरत खे गुज़ारणु ॾे। ऐं पोइ इद्दत अगरि गुज़री वञे न, ऐं पोइ जेकॾहिं बिल्कुलु नथा थियणु चाहिनि, हिक ॿिए खे एतिरो रंजायो अथऊं, नथा जुड़णु चाहिनि, हाणे इद्दत गुज़री वई, औरत खे रुख़्सत थो करणु चाहे त बाबा हाणे बसि वञ, पंहिंजे पीउ माउ जे घर वञ। हाणे पंहिंजे पीउ माउ जे घर वञे त पोइ हुनखे मेणनि, गारियुनि, उबतनि सुबतनि लफ़्ज़नि, लक़बनि सां न छॾे, हुनखे इज़त ऐं एतिराम सां छॾे। ॿियो न त बि बुज़ुर्गनि फ़क़ीहनि लिखियो आहे त हुनखे कम अज़ कम सुठो हिकिड़ो जोड़ो तोहफ़े तौर ते ॾेई छॾे, त जेको असांजो वक़्तु गुज़रियो क़ुर्ब सां, सलूक सां गुज़रियो, नथा रही सघूं, त चलो उहो बि अलाह ताला ॿुधायो आहे तरीक़ेकार, उन ते हलंदे ही तोहफ़े तौर ते तोखे हिकिड़ो जोड़ो। इहो अंदाज़ अहिड़ो आहे जो इहे टुटंदे बि न हिक ॿिए सां ॼण त जुड़ियल रहंदा, ऐं नफ़रतूं हिननि में न रहंदियूं। जेकॾहिं हिक ॿिए सां विड़ी करे, धिकारे करे, ॾंडा हाणे हिक ॿिए जो रतु आहे करे हिक ॿिए खां अलॻि थींदा, त इहे रुॻो जुदा न थींदा, बल्कि हिक ॿिए जा जानी दुश्मन बणिजी वेंदा। दुश्मन बणिजी विया त पोइ इहो फ़साद फैलजंदो ॿिनि ख़ानदाननि जे अंदरि। इहो ख़ानदान जे अंदरि फ़साद केतिरनि जूं जानियूं विञाईंदो। तॾहिं अलाह तबारक व तआला फरमायो, वत्तक़ुल्लाह, ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि में रखी करे ज़िंदगी गुज़ारियो। निकाह कयो था त बि हिक ॿिए जे अहसास सां, जेकॾहिं जुदा थियणु चाहियो था, सफ़ा इंतिहाई हद ते पहुता आहियो, त बि हिक ॿिए जे अहसास सां, सुलूक सुहिणे सां। वालमू अन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम, यकीन कयो त अलाह तबारक व तआला खे हर शइ जो इल्मु अथव। ये अल्लाह ताला पंहिंजूं सिफ़तूं हर अहकामनि जे बयानु करण खां पोइ मुख़्तलिफ़ सिफ़तूं बयानु कयूं आहिनि। किथे फरमाई वल्लाहु अज़ीज़ुन हकीम, किथे फरमाई इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम, किथे फरमाई त वल्लाहु गफ़ूरुन हलीम, किथे फरमाई इन्नल्लाह समीउन अलीम, किथे फरमाई इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। हर सिफ़त जो राज़ अलॻि अलॻि आहे। हिते इंसान खे तालीम ॾेई करे आख़िर में फरमाई इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम, हर शइ जो अल्लाह ताला खे इल्मु आहे। छा मतिलबु हर शइ जो अल्लाह ताला खे इल्मु आहे? खोलियां थोरो इन ॻाल्हि खे। अल्लाह ताला फरमाए पियो त तव्हां घरवारी खे जेको पाण वटि रखियो हो कहिड़े मक़सद जे लाइ, उहो बि असांखे इल्मु आहे, ऐं हाणे छॾियो था कहिड़े मक़सद जे लाइ, उहो बि असांखे इल्मु आहे। कॾहिं कॾहिं मर्दनि में या कॾहिं कॾहिं औरतुनि में बि इहे वॾा अंदरूनी फ़साद हूंदा आहिनि। औरत जी अखि ॿी जॻह ते अटकियल हुई, मजबूरीअ तौर ते पंहिंजे मिटनि माइटनि खे राज़ी रखण जे लाइ मर्द सां निकाह कयईं, पोइ हुनखे अहिड़ो बेज़ार कयईं जो हुनजी दिलि भॼी पए, मजबूरन हुनखे छॾे त ही साॻे वञे हुन जॻह ते वञे जंहिं जॻह ते हुनजी दिलि अटकियल हुई। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम, अल्लाह ताला खे हर शइ जो इल्मु आहे। या त उथंदे खां उहे रिश्ता न जोड़ियो जिते तव्हांखे जुड़ी हलणो नाहे। उथंदे खां चिठो ॿुधायो मां हिते न हली सघंदुसि। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे ज़रिए, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीम जे ज़रिए इस्लाम इहा त इजाज़त ॾिनी आहे न त पसंदि सां हलो। फनकिहू मा ताब लकुम, जितां पसंदि हुजे, जितां तव्हांजी दिलचस्पी थिए, जिते तव्हां हिक ॿिए सां दुख सुख में निभाइण जो वचन करे सघो, हिक ॿिए खे सम्झी सघो, हिक ॿिए जे आदतुनि अख़लाक खे तोरे टके करे हिक ॿिए सां जोड़ निभाए सघो, उते कयो। कॾहिं वरी मर्दनि में बि ईअं हूंदो आहे त शादी करण खां पोइ कंहिं ॿी औरत सां किथे अखि लॻी वई त पोइ हाणे हीअ वरी पंहिंजी केॾी बि बहितर हुजे न वणंदी, पोइ चवंदो त हिन मां कंहिं न कंहिं तरह सां जान छॾायां, या उहा निभागी सेखारींदसि, हिन मां जान छॾाया त पोइ तुंहिंजे घर में अचां।
पोइ हिन मां जान छॾाईंदो कंहिं न कंहिं बहाने सां पोइ तलाक ई ॾींदो। अलाह से फरमाए वतक़ुल्लाह, ख़ुदा जो ख़ौफ़ रखी करे ज़िंदगी गुज़ारियो। कंहिंजे इज़तुनि सां खेॾी करे, कंहिंजी बेइज़ती करे, कंहिंसां ज़ुल्म करे, घर परावा उजाड़े करे पंहिंजी ज़िंदगी संवारण जी कोशिशि था कयो। मां अलाह खे सभु शइ जो इल्मु आहे। पोइ जेकॾहिं तव्हां ज़ालिम बणिजी वियो न त पोइ मां मज़लूम जो साथी बणिजी तव्हां खां बदिलो वठंदुसि, तव्हांजो जीअण जंजाल कंदुसि। इहे मिठा मिठा लफ़्ज़ क़ुर पाक जा संजीदे माण्हूअ जे लाइ एॾो वॾो सबक़ु आहिनि, शायदि अहिड़ो सबक़ु दुनिया जो ॿियो को किताब नथो ॾेई सघे। ॿी का ज़बान, ॿी का तालीम अहिड़े अंदाज़ में नथी मिली सघे। क़ुर पाक जो इहो मिठो अंदाज़ आहे तालीम ॾियण जो, सेखारण जो। अलाह पाक तव्हां असांखे बि क़ुर पाक जे इन ई अंदाज़ मां, तिर्ज़ ऐं तालीम मां पिराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना